पंहिंजो कल्चर न ॾाढो रीच कल्चर आहे। हिन मिशन खां मां छा कयो, हाँ दोस्तों सदा सिंधु जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली रहे, सदा सिंधु जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली। हाँ भाई चाल हलो दोस्तों, मां तव्हांजो सिंधी भाउ अची वियो आहे हिकु ॿी नई वीडियो खणी करे। ऐं हीअ वीडियो ॾाढी इंट्रस्टिंग अथव, छो त असांजी पंहिंजी सिंधी यूट्यूब चैनल खे 1 साल पूरो थी वियो आहे। दोस्तों मूंखे ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थी थिए कि असांजी पंहिंजी सिंधी यूट्यूब चैनल खे 1 साल पूरो थियण वारो आहे। ऐं हिन 1 साल में जेको बि मां कयो, मूंखे तव्हां सभिनि जो ॾाढो सपोर्ट ऐं साथ मिलियो आहे। तंहिं लाइ मां तव्हां सभिनि जो शुक्रगुज़ार आहियां। दोस्तों सिंधी भाउ यूट्यूब चैनल हिकु सोच आहे, हिकु कोशिशि आहे। इन जी शुरूआत थी आहे कि असां पंहिंजी सिंधियत खे वधायूं। हूअं त असां सभिनि सिंधियत में जनमु वरितो आहे, सिंधी क़ौम में जनमु वरितो आहे, त असांजो कोई हक़ कोन्हे त असां चऊं असां सिंधियत खे वधायूं, छो त असांजो नालो सिंधियत सां आहे, ना कि सिंधियत जो नालो असां सां आहे। तंहिं करे दोस्तों हीअ हिकु कोशिशि आहे, हिकु सोच आहे सिंधी भाऊअ जी त सिंधियत खे पंहिंजी सवारे रखूं। दोस्तों हिन ॻाल्हि सां हर कोई वाक़िफ़ु आहे कि असांखे पंहिंजो कोई राज्य कोन्हे, छो त गुजराती में माण्हू गुजराती ॻाल्हाए सघनि था, राजस्थान में माण्हू राजस्थानी ॻाल्हाए सघनि था, पंजाबी में माण्हू पंजाबी ॻाल्हाए सघनि था। इन कमीअ जे करे अॼु जी तारीख़ में केतिरा ई अहिड़ा घर आहिनि पंहिंजे घर में सिंधी नथा ॻाल्हाइनि। पर छा असां सिंधियुनि जो कोई फ़र्ज़ु न आहे? जेकर हर हिकु सिंधी ख़ाली मन में पंहिंजो इहो ॿधी वठे त मां पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे न विसारींदुसि। असां सभई घर घर में सिंधी ॻाल्हाईंदासीं त युगनि युगनि ताईं अञा पंहिंजी सिंधियत अॻियां वधंदी रहंदी। ऐं जेके घर में सिंधीअ में ॻाल्हाइनि था, लाल साईं खे पूॼनि था, उहे त कनि था, पर जेके नथा ॻाल्हाइनि न, उहे एतिरा माण्हू घणेई आहिनि। ऐं मां तव्हां सभिनि जो शुक्रगुज़ार आहियां कि जंहिंमहिल मां हिन यूट्यूब चैनल जी शुरूआत कई, मूंखे तव्हां सभिनि जो सपोर्ट ऐं प्यार मिलियो आहे। ऐं तव्हां सभिनि जे प्यार सां ई तव्हांखे ख़बर आहे सभ खां पहिरियों सिंधी भाउ यूट्यूब चैनल ते मां कहिड़ी वीडियो ठाही हुई? लाल साईं जी जीवन लीला, जंहिंमें मां ॿुधायो लाल साईं जो जनमु कीअं थियो, असांजा लाल साईं असांजा इष्ट देव कीअं थिया। त अञा ताईं तव्हां उहा न ॾिठी हुजे त ज़रूरु ॾिसजो, तव्हांखे डिस्क्रिप्शन में लिंक मिली वेंदव। दोस्तों तंहिंखां पोइ मां कोशिशि कई कि जुमे जो ॾींहुं थारूअ जो ॾींहुं लाल साईं जो ॾींहुं हूंदो आहे, उन ॾींहुं असां छा कंदा आहियूं, कीअं थारूअ जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, लाल साईं जो ॾींहुं कीअं चवंदा आहियूं, उहा बि वीडियो मां ठाही। पोइ असां शुरूआत कई हिकु मिशन जी, जंहिंजो नालो आहे मिशन घर घर में झूलेलाल। तव्हांखे त ख़बर हूंदी, छा तव्हांजे घर बि लाल साईं जी मूर्ति पहुती आहे कि न? जेकर न पहुती हुजे त तव्हां मुंहिंजे इंस्टाग्राम अकाउंट ते DM करे सघंदा आहियो। ऐं अञा ताईं तव्हां मुंहिंजो इंस्टाग्राम अकाउंट फॉलो न कयो त ज़रूरु फॉलो करे सघंदा आहियो। चवंदा आहिनि कि म्यूज़िक अहिड़ी ताक़त आहे त रुनल खे बि खिलाए छॾे ऐं खिलंदड़ खे बि रुआड़े छॾे। दोस्तों तंहिं करे मां हिकु म्यूज़िक चैनल जी बि शुरूआत कई, जंहिंजो नालो आहे सिंधी रिकॉर्ड्स। छा तव्हां सिंधी रिकॉर्ड्स यूट्यूब चैनल सब्सक्राइब कई अथव? पहिरियों गानो झूलेलाल कर मुंहिंजा बेड़ा पार, जेको असांजी न्याणी सौम्या पंजवानी ॻातो आहे। दोस्तों ईअं ई तव्हां बि हिन ॻाल्हि खां वाक़िफ़ु हूंदा कि अॼुकल्ह जी दुनिया सॼी डिजिटल थी वई आहे। ऐं हिन लॉकडाउन जे दौरान असां सभिनि खे मौक़ो मिलियो आहे त असांजी सिंधियत खे थोरो अॻिते वधायूं। ऐं हर हिकु सिंधी कलाकार पंहिंजे पंहिंजे हुनर सां पंहिंजी पूरी कोशिशि कई आहे। त छा असां सभिनि सिंधियुनि जो फ़र्ज़ु न आहे असां सभई गॾिजी करे उन्हनि खे सपोर्ट कयूं, पंहिंजी सिंधियत खे अॻियां वधायूं, पंहिंजे कल्चर खे अॻियां वधायूं। कल्चर, आर्ट, लिटरेचर, कम्युनिटी, ही सभु मिलाए करे त कल्चर थींदो आहे। हिन 1 साल जे दौरान मूंखे नए नए आर्टिस्ट सां मिलण जा बि मौक़ो मिलियो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त सभ खां पहिरियों मां परमानंद प्यासी जी सां मिलियमि। मूंखे उन्हनि जो इंटरव्यू वठण जो मौक़ो मिलियो ऐं असां ॾाढी खिल मस्ती बि कईसीं। उहो वीडियो बि असांजी पंहिंजी सिंधी भाउ यूट्यूब चैनल ते अवेलेबल आहे। ऐं तंहिंखां पोइ मां शुरूआत कई सिंधियुनि जी ॻाल्हियूं सिंधी भाउ सां गॾु। ऐं अॻिते बि मुंहिंजी कोशिशि रहंदी कि हिन सीरीज़ में मां तव्हां सभिनि जे लाइ नए नए आर्टिस्टनि खे मिलायां, नए नए आर्टिस्टनि जे बारे में कुझु नओं ॿुधायां। तंहिं करे मां हिन सीरीज़ जो नालो रखियो आहे सिंधियत जी ॻाल्हियूं सिंधी भाउ सां गॾु। दोस्तों अॻिते बि मां तव्हांजे लाइ हीअं ई सिंधी वीडियोस ठाहींदो रहंदुसि, बसि तव्हांजो प्यार ऐं सपोर्ट खपे। ऐं अञा ताईं तव्हां सिंधी भाउ यूट्यूब चैनल सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो, रेड बटन ऐं बेल आइकन ज़रूरु दबाइजो। बेल आइकन दबाइण सां जेॾीमहिल बि मां नई वीडियो विझंदुसि तव्हांजे मोबाइल ते नोटिफिकेशन अची वेंदी। दोस्तों अगर तव्हांजे दिमाग में भी कोई आइडिया या सजेशन हुजे त कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधाए सघंदा। मां पूरी कोशिशि कंदुसि त मां उन टॉपिक ते भी सिंधी वीडियोस ठाहियां।
ऐं अॻिते बि मां तव्हांजे लाइ नया कलाकार नया गाना सिंधी रिकॉर्ड्स ते आणंदो रहंदुसि। जीअं त वीडियो जी शुरूआत में चयो, सिंधी भाउ हिकु सोच आहे, हिकु कोशिश आहे सिंधियत खे अॻियां वधाइण जी। तीअं ई मां तव्हां सभिनि जे लाइ कोशिश कंदो रहंदुसि कि हर दफ़े कुझु इंटरेस्टिंग ऐं नई टॉपिक सिंधी वीडियोस में खणी अचां। और दोस्तों तव्हां बि मूंखे कमेंट करे सजेस्ट करे सघंदा आहियो त मां अॻियां कहिड़ी वीडियोस ठाहियां। ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी त मां पंहिंजे लाल साईं, पंहिंजे ईष्ट देव जे बारे में, पंहिंजी सिंधियत जे बारे में ॿुधायां। ऐं मुंहिंजी हीअं वीडियो ठाहिण जो हिन यूट्यूब जो मक़सदु ई आहे त हर कंहिं सिंधी खां अगरि कुझु पुछियो वञे, एटलीस्ट पंहिंजी सिंधियत जे बारे में, पंहिंजी कल्चर जे बारे में कुछ बेसिक नॉलेज हुजे। तो दोस्तों हिन वीडियो खे प्लीज़ ज़रूर शेयर कजो, बिकॉज तव्हां शेयर कंदा त वधीक में वधीक माण्हुनि खे ख़बर पवंदी। और अञा ताईं तव्हां यूट्यूब चैनल सब्सक्राइब न कयो तो ज़रूर सब्सक्राइब कजो, बेल आइकन ज़रूर दबाइजो। जेकर तव्हां बेल आइकन दबायो हूंदो त जेॾीमहिल बि मां नई वीडियोस विझंदुमि तव्हांखे मिली वेंदी। दोस्तों वीडियो एंड करण खां पहिरीं मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ज़रूर ॿुधाए छॾंदुसि। अगर तव्हांखे लाल साईं जी टोपी या सिंध जी टोपी, अजरक, लाल साईं जो दुपट्टो या लाल साईं जी माला, ब्रोचर, हिन नमूने जी केतिरी अहिड़ी शयूं आहिनि जेकी तव्हांखे मिली सघंदियूं आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु झूलेलाल स्टोर मां, जेको अजमेर में लोकेटेड आहे। ऐं हुते कॉन्टेक्ट करे तव्हां होम डिलीवरी बि घुराए सघंदा आहियो, जंहिंजो नंबर ऐं डिटेल्स मां तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾिनो आहे, तव्हां ज़रूर उतां खां ऑर्डर करे सघंदा आहियो। ऐं हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधायो त सॼे साल जो सफ़र सिंधी भाउ जो कीअं रहियो। ऐं अॻियां बि मां ईअं ई सिंधी वीडियोस ठाहींदो रहंदुसि। बसि तव्हांजो प्यार ऐं सपोर्ट खपे। दुआ में यादि कजो, जेसिताईं खाई पी लय कयो, झूलेलाल जी जय चयो।